चांडे जे मैयत जे बारे में ॿुधायो ऐं जलाल चांडे जो जनाज़े निमाज़ कॾहिं थी ऐं कहिड़ी तारीख़ ते थी। दोस्तों जॾहिं जलाल चांडियो हिन दुनिया में वफ़ात करे वियो त जलाल चांडे जो मड़ जेको हुयो अबाणे ॻोठ पियल हुयो ऐं उन खां अलावा उनखे 2 ॾींहं छो इंतज़ारु करायो वियो। कहिड़ो अहिड़ा माण्हू पिया अचनि जेके जलाल चांडे जो आख़िरी दीदार करणु पिया चाहिनि। इन जे करे जलाल चांडे जी जेका मैयत हुई उहा 2 ॾींहं ॻोठ में पियल हुई ऐं जलाल चांडियो हिकु सिंध जो बेताज बादशाह हुयो। दोस्तों जलाल चांडियो 3 साल पूरो गुर्दनि जे बीमारीअ में मुब्तला हुयो ऐं जलाल चांडे खे आख़िरी ॾींहंनि में कराचीअ में वञी शिफ्ट कयो वियो, दाख़िल कयो वियो त डॉक्टरनि खोड़ सारी कोशिशि कई। दोस्तों सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो। जलाल चांडे जे बारे में डॉक्टरनि खे इंतिहाई घणी सिफ़ारिश बि कयूं ऐं खोड़ सारा माण्हू लखें रुपया ॾियण जे लाइ तयारु हुया जलाल चांडे जा शीदाई त महिरबानी करे जलाल चांडे खे बचायो। डॉक्टर चए पियो बाबा मां पंहिंजे तरफ़ां कोशिशि बेता कंदुसि, पोइ हाणे हयाती ऐं मौत अल्लाह ताला जे हथ में आहे। त दोस्तों जलाल चांडियो 3 साल गुर्दनि जी बीमारी में लोड़ियो ऐं आख़िरी तारीख़नि में दोस्तों जॾहिं जलाल चांडियो हिन दुनिया मां वफ़ात करे वियो, जॾहिं घर वारनि खे ख़बर पई, ओस पास वारे माण्हुनि खे ख़बर पई त पोइ कोहराम मची वियो ओस पास में। दोस्तों जलाल चांडे जो जेको पंहिंजो ज़ाती घर हुयो उहो मोरे लॻ फुल शहर हुयो। दोस्तों उते रहाकू हुयो जलाल चांडियो ऐं जलाल चांडे जा ॻोठ जा माण्हू ऐं ओस पास में नवां जतोई थिया, ॿिया ओस पास जा माण्हू थिया। दोस्तों हिंद सिंध बलोचिस्तान लखें माण्हुनि अची जनाज़े निमाज़ में शरीक जनाज़े निमाज़ में शरीक थिया जलाल चांडे जे। ऐं उन खां अलावा अरब कुझु माण्हू जेको आहे सो उन्हनि खे ख़बर पई, अरब मां बि जेको आहे सो दुबई मां सऊदी मां बि कुझु माण्हू जनाज़े निमाज़ में शरीक थियण जे लाइ आया पिए ऐं जलाल चांडे जो आख़िरी दीदार करणु आया पिए। इन जे करे पोइ जलाल चांडे जो 2 ॾींहं मैयत रखी छॾियो इंतज़ार में, छाजे करे जो माण्हू अचनि पिया ॿाहिरियां ऐं परे परे खां। दोस्तों जॾहिं फुल शहरनि में जलाल चांडे जी मैयत वारी गाॾी अची एम्बुलेंस पुगी त दोस्तों माण्हुनि में कोहराम मची वियो ऐं जलाल चांडे जा भाउ ऐं उन खां अलावा ॿिया खोड़ परस्तार उन्हनि खे बेहोशी या दौरा पइजी विया। दोस्तों माण्हू ज़ारो क़तार रोअनि पिया जलाल चांडे जे विछोड़े में, छाजे करे जो जलाल चांडियो ग़रीबनि जे लाइ हमदर्द माण्हू हूंदो हो। दोस्तों ऐं खोड़ अहिड़ा फलाई कम पंहिंजे ॻोठ में स्टार्ट कया जलाल चांडे, जीअं ग़रीबनि खे राशन पाणी थियो या बेवा ऐं यतीम जेके नियाणियूं आहिनि जिन्हनि जूं शादियूं न पियूं थियनि उन्हनि खे शादियूं कराइण, उन्हनि जे लाइ ॾाज ॾावण, पैसा ॾियणु। दोस्तों जलाल चांडियो अहिड़ा फलाई कम पंहिंजे इलाइक़े में खोड़ सारा स्टार्ट कया हुया त पोइ जलाल चांडे जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सदमो हिकु वॾो सदमो हुयो। दोस्तों ऐं जलाल चांडे जी जॾहिं मैयत ई माण्हुनि ॾिठो ऐं ॿुधो त माण्हू ज़ारो क़तार रोअण लॻा। दोस्तों जलाल चांडे पंहिंजा यतीमीअ तौर ते 3 पुट छॾे वियो हो दोस्तों जलाल चांडियो ऐं उन जा पुट अञा ताईं बि 3 मौजूदु आहिनि। दोस्तों ऐं जंहिं टाइम में जलाल चांडे वफ़ात कई उन टाइम ते जलाल चांडे जा पुट नंढा हुया। दोस्तों ऐं उन खां अलावा जेका जनाज़े निमाज़ थी जेको आहे सो जलाल चांडे जी उहा तक़रीबन लखनि माण्हुनि जेको आहे सो उन जनाज़े निमाज़ में शरीक थिया ऐं चयो वञे थो दोस्तों त पाकिस्तान जे हिस्ट्रीअ में एॾो वॾो जनाज़ो उन टाइम में कंहिंजो बि कोन थियो जेको जनाज़ो जलाल चांडे जो थियो हो। दोस्तों ऐं लखनि माण्हुनि शिरकत कई इन जनाज़े निमाज़ में। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो ऐं इंशाल्लाह तव्हांजे लाइ मज़ेदार कहाणियूं असां पंहिंजे चैनल ते आणींदा रहंदा आहियूं। वॾी महिरबानी।